मां त मुड़स माण्हू हा मां मुड़स माण्हू इहा कहिड़ी नई ॻाल्हि आहे। रोज़ पादर खाईंदो अॼु वरी कहिड़ी नई ॻाल्हि आहे जो पादर खाई निकितो। यार मुंहिंजी पूरी ॻाल्हि त ॿुध न त अंदरि जो ॿार त हल्को कया न। जेकी पादर खाधमि इहा ॻाल्हि तोखे मां पोइ थो ॿुधायां। पहिरीं असली ॻाल्हि पोइ ॿुधाए। जीअं मां पादर खाई ॿाहिरि निकितुसि मूं सोचियो हाणे हिते ब्रेक न आहे हणणी। ईअं ई ज़ील ज़ील ओ ईअं भॼ भॼां साम्हूं ॾिसां ॿियो बंबरा भॼंदो पियो अचे। मूं बि सम्झो त इहो पक मुंहिंजो पटे भाई आहे। जीअं मां पादर खाई घर खां ॿाहिरि भॻो आहे इहो बि मोचड़ा माई जा खाई पोइ भॻो आहे। ईअं ओचितो तो धमाको थियो डस। टक में लॻे छा? न बाबा असां पाण में टकरिजी पियासीं। ॿिन्ही वञी ज़मीन ते फको कयो। पोइ जेॾीमहिल कपिड़ा छंडे उथियासीं हुन आपुट कई। मां चयो चरियो आहे भॼे छाजे लाइ थो। मूं चयो ओ भाऊ लेखियईं कोन। हीअं जो निहारिया त पट ते पर्स पियो आहे पर्स। लेडीज़ पर्स टकराए हमरा सां पर्स लेडीज़। हा त मुंहिंजो शायदि हुन ग़रीब जो आहे। मूं खणी पियो चयो भाऊ पंहिंजो खणी वञ पंहिंजो। पर यार मोटियो ई न। बसि पोइ मूं चयो हाणे भला हीअ अलाह ॾियारियो आहे त मां खणी खणां थो। बसि हीअं जो हथ में विधमि त हिकु हसीन ख़ूबसूरत दोशीदा अचानक अचे पहुती। मूंखे चयईं माशाल्लाह तव्हां केॾा न मुड़ुस माण्हू आहियो। तव्हां केॾा न बहादुर आहियो। तव्हां केॾा न दिलीर आहियो जो तव्हां हिकु चोर खां मुंहिंजो पर्स छॾाए मुंहिंजे हवाले था कयो। अच्छा उहो चोर हो? मूंखे बि पोइ ख़बर पई त इहो हमरा चोर हो। न त मां हुनखे पाण जहिड़ो पियो सम्झां। ऐं पोइ कचहरी कंदे कंदे जंहिंमहिल मुंहिंजी तारीफ़ कयईं त मुंहिंजो मग़ज़ु फेराए छॾियो। हर भुर चे तूं मुड़ुस माण्हू हूअं मुड़ुस माण्हू मां आहियां। हा इहा ॻाल्हि मञ बि सुरीलो पायां सुलझियल आहियां हटो कटो बॉडीगार्ड पायां मोल बसि ईअं चवां थो त मूं जहिड़ो को दुनिया में पैदा ई कोन थींदो। पर यार हिकु सुहिणो माण्हू मुंहिंजी तारीफ़ करे इन खां वधीक ख़ुशी जी कहिड़ी ॻाल्हि आहे? अंधी छा? दिमाग़ ख़राबु अथई छा? मां न आहियां छा मुड़ुस माण्हू? असली मुड़ुस माण्हू त मां आहियां। पोइ हुन मूंखे चयो ख़बर अथई हिन पर्स में छा आहे? छा हूंदो? हूंदुसि या लालड़ी पाउडर ॿियो छा हूंदो पर्स में? अड़े मूं बि इहो सोचियो। पर जेॾीमहिल हीअं पर्स खोलियईं बाबा सोन पैसा डुबियो पियो हो। न कर हल कूड़ा। मग़ज़ु मुंहिंजो फिरी वियो। मुंहिंजो काश इहो सॼो पर्स मां खणी हपम कयां हा मतिलबु भॼी वञा हा त ॾाढो सुख सां ज़िंदगी गुज़ारियां हा। ऐं ॿियो त तो मूंखां उहा ॻाल्हि त पुछी कोन कहिड़ी? त मां घरां छो भॻुसि? मूंखे कहिड़ी ख़बर? हमेशह वांगुरु पादर खाई भॻो हूंदे ॿी नई कहिड़ी ॻाल्हि हूंदी? पहिरियों दफ़ो पादर हणी भॻुसि। न कर मौला थो ॼाणे। खाप में वे छा? न असल में सट कुट पिया खेॾूं। उहो मूंखे चुटे पई। हा मूंखे हिकिड़ो दफ़ो त लॻो जंहिंमहिल मुंहिंजो वारो आयो बसि ईअं गुलदस्तो हथ में खणी ईअं फेराए 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 धका खणी जो करायोमांसि। रंभ खणी कई पाॾे वारी अब्बा अलाड़े मरी वियसि। अलाए मूंखे खून थी वियो। शान सूंहं भॼंदा अचो पुलिस खे घुरायो। पोइ जंहिंमहिल पुलिस जो नालो वरितुमि न पोइ मूं पेरनि ते ज़ोर रखियो। मां भॼी आयुसि। भाॼाई मुई बची? अलाए मुई अलाए बची। बसि हाणे तूं हिकिड़ी महिरबानी कर मुंहिंजे घरां चकर ॾेई आहे। हक़ीक़त जी ख़बर पए न त मुई आहे बची। न वञ आउं कोन्हसि भाॼाई खे तूं चङी तरह सुञाणी। हर मूंखे पासाए त तुंहिंजो दोस्त आहे। अड़े तूं चए न त मूंखे त ख़बर न। मां हाणे आयो आहियां ताज़ो ताज़ो। मूंखे कंहिं ॻाल्हि जी ख़बर न आहे। मां पाण हाणे पुछणु आयो हे ॾिस मुंहिंजो दोस्त आहे बाहुनि खे ॾिस ईअं न मूंखे जवाबु न ॾे। मूंखे हितां जी बि त ख़बर पए न होॾां जी त मूंखे ख़बर आहे। हेॾां जी बि त ख़बर पए न त हिते थियो छा। मूं ईअं बची अलाह करे मरे त जान छुटे मुंहिंजी। यार दिलि त कोन थी चए पर चई थो त वञा थो। हाणे ॿार अंदर जो हल्को थियो। पर हाणे जेसीं ताईं हिन पासे खां खुटको लहे अलाए मुईअ लाइ बची पोइ बाक़ी ॻाल्हियूं पोइ कंदासीं। भले पर्स त छा पर्स भरियल हो। पर्स में ॼण चर्स हो मापे। मुंहिंजो मतिलबु त सोन हो पैसा ॾोकड़ा। काश इहो पर्स मुंहिंजो पोचो थी वञे त पोइ मूंखे ॿियो छा खपे। पोइ त आऊं हक़ीक़ी मुड़ुस माण्हू। धूड़ वञी पाए मोह आशिक ढंड में वञी पवे। मां त एतिरे ॾींहं खां पोइ थी घर मां निकिरां ॾिसी त अचां पाड़े में थियो छा आहे। मूंखे त का ख़बर ई न आहे। उन ॾींहुं मासी अची ॿुधाए वई
तो ज़रीना जी छोरी भजी वई आहे। मां बि त ॾिसी अचां केसां मुई भजी वई आहे, सलाई कोन कई। ऐं सुहा जिया दी ॿुध मुंहिंजी ॻाल्हि, मां वञां थी पाड़े में थोरो कम सां, ऐं इहो मो आशिक अचे न त हिनखे चइजां त मानी ठाहे छॾे, ठीकु आहे? इनजी इहा ई सज़ा आहे। चङो ख़्यालु कजां। शुक्र अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मुझसे बलागत मां निकती आ, सपने जे नक में दम करे वेठी आ, जिंद सुती पई। हाय हाणे मां बि इन शीशे ते फैशन कयां न, सॼो ॾींहुं टिंबड़ी पई आहे त वरी मूंखे बीहण बि नथी ॾे। मां बि केॾी सुहिणी थींदी थी वञा। अल्लाह जान सदा यारा करे अदास ते कमां पर मोते ई न, मूंखे त क़बल ई न आहे। ही छा आशिक होॾां परेशान लॻो पियो आहे, भाॼाई थी थिए हशाश बशाश लॻी पई आहे, घुमण पई वञे पाड़े में। ओड़ी वाह 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 जो मौक़ो मिलियो आहे। आशिक होॾां भाॼाई पाड़े में, सूंहं अकेली हूंदी घर में। वाह जो मौक़ो मिलियो आहे मिलण जो। हेड़े रफ़ीक तुंहिंजा बाग, छो न हली मौक़े जो फ़ाइदो वठिजे। हल रफ़ीक तुंहिंजी ले। શું હે जी લો હું ને ટાઈમ ઘણું થા मूंखे त ख़बर ई न आहे। पोइ घड़ी छो पाती अथई? अच्छा त तूं हिते मूंखे टाइम पुछण आयो आहे? इहो त मूंखे ख़बर ई न आहे। आयो त के ॿिए कम सां हुअसि। कहिड़े कम सां आयो आहे? हाँ तोखे नज़र नथो अचे त घर में कोई बि न आहे? मां न्याणी अकेली वेठी आहियां, मूंखे त ख़बर ई न आहे। पुछी थी हाँ उते बाड़ी सूं है इलाही ॾींहं थी विया तुंहिंजो दीदार कोन कयो, तोखे ॾिसण आयो। ऐं अल्लाह इहा ॻाल्हि ॿुधी न मूंखे थोरो थोरो शर्म थो अचे। मूंखे त ख़बर ई न आहे। हाणे ख़बर रख न चरी। पर मां कहिड़ी ख़बर रखां, इहा त मूंखे ख़बर ई न आहे। ओ बड़े मूं बि कहिड़ीअ सां दिलि लटकाई आहे। रफ़ीक हाणे वरी कहिड़ी सां दिलि लटकाई आहे तो? ओ चरी तोखां सवाइ ॿी केरु थी सघे थी? इहो ई त मां पुछां थी त उहा ॿी केरु आहे? ओ चरी तूं ऐं सिर्फ़ तूं। अच्छा उहा सिर्फ़ ऐं सिर्फ़ मां आहियां, मूंखे त ख़बर ई न आहे। हाणे इहो न चइजांइ मूंखे ख़बर ई कान्हे। पर तोखे छो ख़बर न आहे? इहो त मूंखे ख़बर ई न आहे। कारो आहे मुंहुं मुंहिंजो। पर इहा ॻाल्हि त ॿुधाइण जी न आहे, मूंखे त ख़बर आहे। हा इहा ख़बर अथई त मुंहिंजो मुंहुं कारो आहे, बाक़ी ॿी का ख़बर कोन अथई। पर तूं त इहो ॿुधायो ई न त तूं हिते छो आयो आहे, मूंखे त ख़बर ई न आहे। मूंखे छिते को त चक खाधो इन करे आयुसि। पोइ तूं हिते छो आयो आहे? डॉक्टर ले वञी सुईण आहे त मूंखे चक न विझजांइ प्लीज़। हा मां डॉक्टर खे थो वञी सुई वञा। ठीकु आहे मूंखे त ख़बर ई न आहे, वञ उथी। अरे कुछ समझ। हैरत है इस दौर में भी आशिक जैसे लोग मौजूद हैं। बहादुर, ईमानदार, गुड लुकिंग। मैंने तो कभी सोचा भी नहीं था, मेरा तो मर्दों से एतबार ही उठ गया था। मगर मैं गलत थी। मगर मैं आशिक के बारे में इतना सोच क्यों रही हूँ? शायद मैं आशिक में इंटरेस्ट ले रही हूँ। किंजा तुम अपने दिल की बात आशिक से कह दो, क्योंकि आशिक जैसे लोग जिंदगी में बहुत कम मिलते हैं।
सूं है बहुत मिठी सूं ए चश्मो न तो केॾो ठहे थो ऐं थोरो रंग मटियलु हुजे जेकॾहिं गोल्डन कलर हुजे अञा प्यारो लॻे हा हे वारी नात कदे बुधी आ तो हे वारी लपी के नात बुधी नहीं कहिड़ी भाॼी तव्हां अची वियो रफ़ीक तोखे शर्म न आहे ॾिसी पियो त घर में अकेली छोकिरी वेठी आहे हिते वेठो हुन सां कचहरियूं करी भाॼी मां कचहरी करण कोन आयो आहियां मां त तव्हांजो इंतज़ार पियो कयो पोइ जॾहिं मां घर में कोन हुयसि त पोइ छो वेठे हिन मूंखे चयो न दादी वई आहे पाड़े में ॼाण आई जल्दी अची वेंदी इन करे वई रहियसि अच्छा तो मां ॿुधायो इहो त अॼु अचण वारी आहे मूंखे त ख़बर ई न आहे हिनखे त का ख़बर ई कोन हूंदी आहे भाॼी मां तव्हांजे लाइ आयोसि हा हाणे ॿुधा कीअं अचणु थियो तुंहिंजो इलाही ॾींहंनि खां पोइ अॼु आयो आहियां इलाही ॾींहं थिया आशिक़ मोरे यार खे कोन ॾिठो मुंहिंजो चकर बि ॾेई अचां ऐं भाॼाई जे हथनि जी चांहि बि पी अचां हिन त अधु कलाकु थियो मूंखे पाणी जो कोन पुछो भले खीर खंड पती खणी आयो आहे जो तोखे असां चाहे पियारियूं भाॼाई हाणे को अॻु में आऊं खंड खीर पती वठी ईंदो आहियां छा हाणे एॾो सारो घर आहे हूंदी ज़रूरु किथे खंड पती खीर चुको पियो हूंदो वञा हाणे हिकिड़ो कोप चांहि जो ठाहियां कोन्हे का असांजे घर में ऐं हा ख़ासि तौर तुंहिंजे लाइ न आहे मुंहिंजे लाइ छो न आहे मां बि त दी जहिड़ो तव्हांजे घर जो भाती आहियां आशिक़ जो यार आहियां रोज़ अचणु वञणु हूंदो आहे इहा वरी कहिड़ी ॻाल्हि कई त तुंहिंजे करे कान्हे का इहे बहाना कंहिं ॿिए सां कजां मां तोखे चङी तरह सुञाणां थी चङो हाणे इहो ॿुधा आशिक़ किथे आहे भाॼाई आशिक़ जी त तव्हांखे ख़बर हूंदी न आऊं त पाण आशिक़ सां मिलण आयो आहियां तोखे ख़बर न आहे आशिक़ किथे आहे न छो सॼे पाड़े जी तोखे ख़बर हूंदी आहे कंहिंजो मर्द किथे आहे कंहिंजो मर्द छा थो करे कंहिंजी माई छा पचायो आहे केरु किथे आहे इहा तोखे ख़बर न पई आहे भाॼाई ख़ुदा जो कसम मूंखे का ख़बर कान्हे छो कुझु थियो आहे छा वरी छा थियो हलो ओ चवंदा आहिनि न ॿाहिरि जो ततो घर वञे घर जो ततो वरी काॾे वञे पोइ हिन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह न न भाॼाई तव्हांजो किथे ॾोह आहे मुंहिंजो ॾोह आहे मुंहिंजो अच्छा त हिन पूरी ॻाल्हि में रफ़ीक जो ॾोह आहे या त मूंखे ख़बर ई न आहे तूं चुप कर तोखे त मां पोइ ॾिसां थी अच्छा दी तूं मूंखे पोइ ॾिसंदी आहे या त मूंखे ख़बर ई न आहे अबो तूं ये चरियनि वांगुरु नाला बि खणी रफ़ीक जा इहो छा आहे ऐं उन ॾींहुं बि मूं तोखे ॾिठो रफ़ीक सां खिली खिली बि ॻाल्हाई इहो वरी छा आहे घर मुंहिंजो थी आयो हाल हाल ॾे थी आहे ॾे ख़बर छा थियो मुई बची अरे हुनखे कुझु बि कोन थियो आहे हीअं ठठनि में वेठी आहे तुंहिंजो हर बुरो साह पियो वियो हाणे हल तालूं घर तुंहिंजे चङियूं छा हेॾे दोच खचरे घर में केरु ईंदो मां त मुड़ुस माण्हू हा मां मुड़ुस माण्हू मां त मुड़ुस माण्हू हा मां मुड़ुस माण्हू सूंह मूं तोखे पहिरीं मना कयो न त हिन रफ़ीक जे चकर में न अच क्या
त तूं मूंखे पहिरियां चयो हुयो त रफ़ीक जे चक्कर में न अचिजांइ, या त मूंखे ख़बर ई न आहे। तूं ई चरियनि वांगुरु नाला बि खणी रफ़ीक जा, इहो छा आहे? ऐं उन ॾींहुं बि मूं तोखे ॾिठो रफ़ीक सां खिली खिली बि ॻाल्हाई, इहो वरी छा आहे? अरे चरिया, जॾहिं हो मूंसां खिली ॻाल्हाए पियो त मां बि हुन सां खिली ॻाल्हायां पई, मूंखे त ख़बर ई न आहे। सूंहं सची ॿुधाए, तूं वाक़ई वॾा रफ़ीक सां इंट्रस्टेड आहीं? मूंखे त ख़बर ई न आहे। माना त तूं इंट्रस्टेड आहीं। पाड़े लॻे थो त आदा आशिक़ वांगुरु हिन जी तूं बर्बादी शुरू थी वई आहे आदा रफ़ीक जी। अरे पवई कुतनि जी कापी कंदो ई आहे। असांजा पंहिंजा तालुकात आहिनि, तूं थोरो सड़ी तालुकात त आहिनि, पर अक्सरी आवाज़ कॾहिं मुंहिंजो ढिजारे जॾहिं मुंहिंजो जे अॼु कुते जो चको लॻो त 14 सुयूं दुन में लॻंदियूं। कुते जो खेर आहे, 14 सुयूं लॻंदियूं, उन मुंहिंजी ॿेड़ी ॿोड़े छॾी। कॾहिं ढिजड़ी पाण खे मुड़ुसु माण्हू थो सम्झे। मुड़ुसु माण्हू आहियां, पर ईअं ओचितो को छिड़को थो भराए न, पोइ बसि मुड़ुसु माण्हू रहां ई नथो। हाणे ॾे हाल वाल, घर मुंहिंजो थी आहीं, हाल वाल ॾे। थी आहे ॾे ख़बर छा थियो, मुंहिंजी बची बची। अरे हुनखे कुझु बि कोन थियो आहे, ईअं ठठनि में वेठी आहे। तुंहिंजो हर बुरो साह पियो वियो। हाणे हल तालूं घर तुंहिंजे। चङियूं छा हेॾे दोच खचरे घर में केरु ईंदो? अरे अॻे पोइ तोखे पंहिंजे घर वञिणो आहे। वञिणो त आहे, पर मूं जेको सिरोटो हुयो मां त मूं सम्झो त माना हीअ त गुज़ारे वई हूंदी, छो त रॾियूं दाहूं, हुनखे सॾु कर हुनखे सॾु कर, पुलिस खे घुरायो, मां मरी वियुसि, खून थियो। मां त सम्झो कुझु त लॻो न, पर कुझु बि न खून। अरे निशान बि कोन्हेसि। हल वॾी ड्रामा वेणा साईं। आखी मां सम्झो असां आहियूं, पर उहा असांजी मां निकिती। न न न मां सफ़ा मुंहिंजी ज़ाल निकिती। सफ़ा ज़ाल त आहे निकिती, वरी किथां? ॿार का पैसे माना मुड़े नथी, ड्रामा अञा ताईं कंदी थी वठे। बिल्कुलु मिड़े आशिक़ खे घर खां ॿाहिरि कढणो आहे। न त न कर न, हाणे हल, हाणे ठीकु आहे। हिन महिल न, हिन महिल असांजी सोच अञा थोरी अप थी थी वञे, मथे थी थी वञे। असांजी सोच हिन वक़्तु उन पासे आहे जंहिं पासे पर्स आहे, ऐं पर्स वारी आहे। वेठी हल न, थोरो दीदार त करे अचूं। तूं जो छा वञे पाछो, छो दीदार करे तूं? ॻाल्हि ॿुध, एतिरो बि ख़्यालु कोन थी त दोस्त मुंहिंजो छड़ो छांड वेठो आहे, ताज़ो माई खे तलाक ॾिनी अथमि, अकेलो आहियां, कीअं ज़िंदगी गुज़ारींदो हूंदुसि? न मूं मिंथ कई मां तोखे हीअ ॿाहूं ॿधियूं त माई खे तलाक ॾे। घेरती मुड़ुस आहियूं, लह बि करे तो वांगुरु थोरी पादर खाई ओड़ो मुड़ुसु माण्हू ॾींसि तलाक। तलाक मां 5 मिंट में ॾियांसि, ॾींसि न, मारे थी न। ख़बर आहे न, भाड़ियो ई मुड़ुसु माण्हू ॿधी थी मारे, मोतबर पाण खे सम्झे थी। मां बि केॾी महिल कावड़ अची न मूंखे वञे तीअं घोटे छॾियो। ऐं तूं छॾ हिन ॻाल्हि खे, तो ॾांहुं वठी हल न, मुंहिंजो हुते तारीफ़ कराओ अथई, रईस मोहम्मद रफ़ीक ख़ान आहे। हा हा, मुंहिंजी हली हुते लय करा लय। अच्छा हिन खे वठी वञी पंहिंजे महबूब सां मिलाया, पर हिन जी तारीफ़ कयां, चरियो हां। अरे तुंहिंजो महबूब किथां थियो? ओचितो रस्ते ते मुलाक़ात थी, तो हुन ते थोरो कयो, इहे करे हू तोसां महिरबानी आहे। हली हाणे मुंहिंजो तारीफ़ करा। बाबा सभु को पंहिंजे पेचनि सां वठी भुॻड़ा खाए, लाई खाए, चाटो खाए, उनजी पंहिंजी मर्ज़ी आहे। पराई शइ ते जेको नज़र विधे उहो चवनि था त सिकुड़ो हूंदो आहे, जेको पराइनि शयुनि खे ॾिसे। तोखे पंहिंजूं शयूं अलाह ॾींदो वञी वठि किथां, असांजी शइ ते नज़र काणे ॿिले वांगुरु न हण। इहा शइ आहे, ओचितो मिली वई न। हाणे हू बि छड़ी छांड हूंदी, आउं बि छड़ो छांड आहियां, तूं त शादीशुदा आहीं, बचिड़े वाला आहीं। सम्झ मां बि छड़ो छांड आहियां, अहिड़ी ज़ाल खां बहितर न आहे त मां दुनिया खे ॿुधायां त मां छड़ो आहियां। शादी मुंहिंजे ज़हन में मूंखां विसरी वई, हाणे मूंखे यादि निकिरी आहे, या त शादी करणी आहे। हिन जे करे जेकॾहिं शादी करणी आहे त पर्स वारे सां करणी आहे, ऐं पर्स वारी पैसे वारी आहे। थी सघे थो त बंगला हुजनि, थी सघे थो त कार्ड जो मूंखे ॾिनो अथसि, कार्ड त ॾेखार, मूंखे ॾेखार यार। ॿुध हाणे ॻाल्हि, जे मिसाल मां तोखे वठी हलां हुते, त उते चुप करे वेहजांइ, चांहि मिलंदई, चवंदोसांसि त जलेबी घुरा, पकोड़ा घुरा, संबोसा बि तूं खाइजांइ हुते।
पर चुप करे वेजांइ तूं उनखे ॾिसजांइ त असां जंहिं शइ खे पसंदि कयो आहे उहा कहिड़ी इख़लाक़ वारी, कहिड़ी ख़ूबसूरत, कहिड़ी हसीन तोशीर आहे। हा साईं, मां ॿोड़ो आहियां, गुंगो आहियां, हेॾी सुहिणी शइ साम्हूं हुजे उते चुप करे वेही रहां। मां हिकिड़ी शर्त ते चुप करे वेहंदुसि, तूं मुंहिंजो तारीफ़ कराईंदो। बसि तारीफ़ खां वधीक न? बाक़ी मुंहिंजो कमु आहे। ठीकु आहे, तारीफ़ तुंहिंजो मां कराईंदुसि त हीउ मुंहिंजो यार आहे ऐं हिन जो नालो मोहम्मद रफ़ीक आहे। हिन ताज़ी ज़ाल खे तलाक ॾिनी आहे, हीअ हिकिड़ी ज़ाल नथो हलाए सघे त ॿी किथां हलाईंदो? इहा तारीफ़ पियो करी? तूं न ईअं न आहे, ईअं न आहे। हा पोइ इहो इतफ़ाक़ न थी वियो न, तूं जीअं पादर थो खाईं पोइ यार सॼी ॻाल्हि आहे। ठीकु आहे यार, ऐं मिंथ करी थो त वठी थो हलाए। वठी हल, भला इहो न चइजांइ तलाक ॾिनी अथसि ऐं चए थो रईस आहे पाण वॾो प्रेस वारो आहे। हल ठीकु आहे भला, यार ख़ुशि हुजनि त असांखे ॿियो छा खपे। ठीकु आहे, तोखे वठी हल। बसि हल, कार्ड ॾिसां किथे रखियल आहे, कार्ड त कढां। फोटू अथसि कार्ड में? फोटू कोन्हे यार। हल फोन कंहिंजो फोन आहे? अरे उन हसीन दोशीदा जो फोन आहे। अल्लाह, मुंहिंजो ॿुधाइजांइ रफ़ीक गॾु आहे मूंसां। तूं चुप त कर यार, मां अञा ॻाल्हायो कोन, हिन जो ॿुधायांसि। हेलो, अस्सलाम वालेकुम। आशिक अली, क्या हाल है? जी जी, हा मां पाण तव्हांजे बारे में पियो सोचां। मां चवां पियो त कंहिं बहाने तव्हां सां मुलाक़ात कयां। मुंहिंजो ॿुधाईंसि न। तुंहिंजो छो ॿुधायां? आशिक अली, ये कैसी आवाज़ें आ रही हैं यार? हा आहे हिकिड़ो रस्ते तां लंघिया था वञनि, हिकिड़ो फ़क़ीर आहे, पिनण लाइ बीठो आहे, अलाए नाले खेर ॾेहर। हिननि फ़क़ीरनि मां बसि फासी विया आहियूं। हा पोइ भली पोइ ईअं कयो, तव्हां टाइम ॾियो त जिथे तव्हां चओ मां तव्हां सां हुते मिलां। ॿुधाईंसि रफ़ीक गॾु मिलंदासीं न। रफ़ीक मूंसां गॾु आहे? हा रफ़ीक नालो अथसि फ़क़ीर जो। हा माना ॾिस न, पिननि था नालो ॿुधाइनि था त मां अलाए नाले खेर बि रफ़ीक मुंहिंजो नालो आहे यार। कहिड़े क़िस्म जो? हा ठीकु आहे पोइ भला छा आहे? टाइम घणो आहे? बहुत जल्द। हीअं हलूं था न, छा चऊं? ठीकु आहे। हा मां पाण ईंदुसि, पाण। रफ़ीक बि ईंदो? रफ़ीक छॾे लाहींदो रफ़ीक। फ़क़ीर ॾिस न केॾा, माना मूंखे सम्झ में न हया अथनि न शर्म अथनि, ॿियनि जे ॻाल्हि जे विच में टुंप कोठे वठनि। माफ़ कर फ़क़ीर, खुलिया कोन हलो बाबा जान। अरे मुंहिंजे बारे में छो नथो चईंसि? तुंहिंजी हैसियत छा आहे? हिकिड़ो ख़सीस माण्हू ई रफ़ीक जेको फ़क़ीर पिनंदो ई अरे अरे थींदो त हीअं कर जान हल देखो। आशिक, ये कौन सा फकीर है? खैरात देके जान छुड़ाओ ना। जी हा, तव्हां हुकुम कयो, हुकुम। ॾिस मां चवां थो मुंहिंजो तारीफ़ कराईं, सुठो कोन थींदई। अच्छा आशिक अली, मैंने ना एक फैसला किया है और मैं मिलना चाहती हूँ आपसे। हा ठीकु आहे। हा मां अची वेंदुसि। ठीकु, ओके। तूं छो अकेलो वेंदड़े, मूंखे वठी हल न। बाबा न वठी हलूं, जेको करिणो थी कर हल। छो माना तूं ॿियो मामा लालो ऐं दोस्तनि लाइ कंहिंखे अॻिते वधण न ॾिजां? अॻिते वधि नौकिरी थी मिले हिनखे त मां हुनजी नौकिरी खायो थो वञा। अड़े कंहिंजो घर आबाद थींदो इहो नौकिरी खां घटि आहे? बाबा हे ॿाहूं थो ॿुधाए, इन्हनि मामलनि जे विच में मां कंहिंखे बर्दाश्त न आहियां कंदो। इहा ग़लति शइ आहे। ॿिले वांगुरु था तकियो हर माण्हू जी जॻह। ठीकु आहे पुटु, मां बि ॾिसां थो त तूं कीअं थो हिते पढ़णो करी। मां बि मुंहिंजी भाॼाई खे सभु कुझु सच ॿुधायां। हल अचनि हुजे न घर ॾे। अचनि तूं हे ॾिस, मुंहिंजो नालो बि रफ़ीक न आहे जे तोखे ईअं ज़लील न करायां। हल बाबा हल। हेड़नि माण्हुनि खां माण्हू ॻाल्हा बचाए। यार जे यारी सां माण्हू ॿधल हुजे न, हुनजे फेलनि सां छो ॿधल आहे? हर भर खिच करे बीठो विच में त मुंहिंजो नालो तारीफ़ करा तुंहिंजी छोकिरा ऐं साईं मुल्क जो शहज़ादो चार्लस, हिन जो मां तारीफ़ करायां। हल बाबा हल। तव्हां हिते आशिक जे लाइ परेशान वेठा आहियो, उते आशिक खे तव्हांजी परवाह ई कान्हे। ठठ में लॻो पियो आहे। हिकिड़ी अहिड़ी शइ हथ कई अथसि, आहे सफ़ा ईअं हूर लॻी पई आहे। तूं तुंहिंजे अॻियां कुझु बि कोन, ई सफ़ा ई ॾाइण ई। शादी वो इसलिए त मूंखां विसरी वई इहा ॻाल्हि।
अभी अभी मुझे पता चला है कि कोई चीज है जो मेरे दिमाग में अटक रही है। हाँ ने सोचे मतलब यार शादी तो मुझे सिर गई इन्हें जे करे मैंने शादी नहीं की है। माता मुर्स माणू हा मां मुर्स माणू माता मुर्स माणू हा मां मुर्स माणू दोस्त और अड़े दोस्त का तो भीग भलिया त सही जिते किथे पंहिंजी टंगड़ाए वेठो हिते वाऊं होॾां पोइ इहो कोन थो सोचे त रफ़ीक मुंहिंजो यार आहे छड़ो छांडा ताज़ो माई खे तलाक ॾिनी अथसि अड़े पंहिंजी हिकिड़ी माई वेठी अथसि वरी हिते पाण टंग चयोमांसि अदा मुंहिंजी शादी करा मुंहिंजी ॻाल्हि कोन न हर ॻाल्हि ते हिन जो कासी ॼण ॼावा ई कोन्हे मां बि पुट थो खईं सालो ते शादी करणु कोन्हे भाॼाई खे वञी सभु हक़ीक़त ॿुधाईंदुसि त इहो निफ अॻो तोसां धोखो पियो करे ॿी माई जे चकर में आहे उते शादी जी प्लानिंग पियो करे हुनजे पैसनि जी लालच में अची वियो आहे भाॼाई कुझु होश कर हा पोइ पाणे भाॼाई ॿियनि खां वठी ठश आणंदुसि न पाणे सिधो थींदो अलाए कीअं तो हिन माई सां शादी करे असांखे होॾा बाती बि कोन था ॾियनि वञी घर त भाॼे जी छो आयो आहीं हेॾां वरी हीउ बि हिते टंगियो पियो आहे न पैसा बाऊं खणंदुसि माई बाऊं खणंदुसि छो रफ़ीक माण्हू कोन्हे खाइण महिल गॾु सुम्हण महिल मसीद में मां बि ॾिसां थो आशिकड़ा कीअं थो हिन माई सां शादी करे भाॼाई भाॼाई ओ भाॼाई भाॼाई छा थियो आहे तूं वरी आयो आहे तोखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे भाॼाई आशिक जी ख़बर खणी आयो आहियां आशिक जी ख़बर खणी आयो हा ॿुधा ॿुधा भाॼाई तव्हां हिते आशिक जे लाइ परेशान वेठा आहियो उते आशिक खे तव्हांजी परवाह ई कान्हे ठठ में लॻो पियो आहे हिकिड़ी अहिड़ी शइ हथ कई अथसि आहे सफ़ा ईअं हूर लॻी पई आहे तूं तुंहिंजे अॻियां कुझु बि कोन आई सफ़ा ई ॾाइण ई छा मतिलब भाॼाई इहो आशिक पियो चए आऊं थोरी थो चवां ॾिस न भाॼाई तूं त मुंहिंजी भाॼाई तूं सुहिणी सेफ्टी हूअ ॾाइण आहे हूअ पाठे ई ॾाइण आहे तूं सुहिणी अॻिते छा पियो चवे मूं चयोमांसि भाॼाई त हल घर मूंखे चई ॿाहिरि ॾिस इहो घरु आहे होॾां वेठी आहे ॾाइण मां थो हलां हुन ॾे अच्छा इन जो मतिलब त ही मोह ॿाहिरि वञी रननि सां ऐश थो करे ॿुध तूं मूंखे वठी हल रुगो मां इनखे झुंडनि मां वठी गीले हिते खणी न अचां न त मुंहिंजो नालो राणी न आहे हूं अञा अची वञे हा भाॼाई पर मुश्किल आहे होॾां सही हूर आहे सूंह पड़ी आहे तारो मुड़ुस त लंकूर आहे जोड़ी ठहे कान थी पर सही कुदरती ॻाल्हि आहे अहिड़ा ठठ अथसि उहा माई वरी एॾी इज़त थी करे यकीन कर उन ॾींहुं आउं वियुसि त आशिक खे ज़ोर पई ॾे उहा माई तो कॾहिं ज़ोर न अथसि पोइ भला मां टंग मां गीले खणी ईंदीमांसि ओहो भाॼाई न अकुल कर इंजी टंक मां केलीस टंग भॼी पियसि वरी माण्हू तोखे मंडे जी ज़ाल चवंदा न पोइ मां छा कयां हा ईअं पुछ न सब्र कर भाॼाई थोरो इंतज़ार कर आऊं तोखे इहो सग सिधो पकड़ाए ॾींदुसि तूं रुगो थोरो इंतज़ार कर भाॼाई ॾिस पोइ सुभाणे ईअं मुंहिंजो नालो न अचे पोइ ईअं न थिए जो वरी माण्हू चवंदई हीउ पियो घर फिटाए पोइ ॾिस भाॼाई उन ॻाल्हि खां पोइ जेकॾहिं मूंसां आशिक न ठहे पोइ तूं त मूंखां ठहंदी न छा मुंहिंजो मतिलबु आहे तूं त मूंखे घर में अचणु ॾींदी न असां ॾिस चांहि जी मवाली मिड़ी कॾहिं भाॼाई हथ जो कोप पीअंदा तूं चांहि जो ॿियो वरी छा हा हा छो न तूं मुंहिंजो भाउ आहीं तोखे केरु झलींदो भेण जे घर मां मां बि ॾिसां ईअं केरु झले अथई तोॾा कढी विझां असां बि गिरती ॿार आहियूं कोई घटि थोरी आहियूं आशिक मैं तुमसे एक जाती सवाल पूछना चाहती हूँ जाती सवाल लॻे थो हिनखे ख़बर त कोन पइजी वई आहे त राणी हिनजी ज़ाल आहे हरी वियासीं यार इहा ख़बर पए त पोइ त ॼण त घुरी पातर थो वठां आशिक जी जी क्या हुआ क्या सोचने लग गए नहीं कुछ भी नहीं जाती सवाल भली पूछो मेरा जी करता है तुम बात करती रहो मैं सुनता रहूं तुम बात करती रहो मैं सुनता रहूं तुम करती रहो मैं सुनता रहूं सॼो ॾींहुं गुज़री वञे अल्लाह तुंहिंजे आवाज़ में एॾी मिठास आहे न मूंखां पुछ न ॻाल्हि ॻाल्हि आज मैं तुमसे अपने दिल की बात करना चाहती हूँ मां भागी छा थो चाहियां मां सदको वञे हुकुम कर क्या कहना चाहती हो चई ॾे क़ुरान मूंखे हिन ॻाल्हि जी परवाह ई न आहे घर ॾेॾा पादर लॻंदा उन ते मां चिपूंदो आहियां तूं ॻाल्हा तोखे इजाज़त आहे
मुझे अब ये बताएं कि आपने आज तक शादी क्यों नहीं की? शादी वो इसलिए त मुका विसरी वही या गाल। अभी अभी मुझे पता चला है कि कोई चीज है जो मेरे दिमाग में अटक रही है। हाँ ने सोचे मतलब यार शादी तो मुका विसरी वही इन्ने जे करे मैंने शादी नहीं कही है। अच्छा, वाकई? बाकी कूड़ो जी समझी जा चरी तो साथ सच गल है तो दुनिया में इस दूर भट्टारे चई तो मसीद खड़ी जा भला। आशिक, मैं चाहती हूँ कि हम दोनों शादी कर लें। शादी? रानी वांगुर तुम कुटी नहीं है मुखे। क्या रानी? ये रानी कौन है? रानी तू मुझे रानी है न चरी, तू मुझे दिल जी रानी है। मुझे दिल के ताजमहल जी रानी तू ही ताई न। बाकी किथे हैं रानियों सब कानियों, हिकड़ी तू रानी है। आशिक, तुम बहुत जॉली हो। न जुली मुझे मासिया मां आशिका एक तो जिन से ही मुझे मटाए छड़ी। मां आशिक आया, फकत आशिक यानी सिर्फ तू जो आशिक। बस अब बहुत मजाक हो गया। अब मैं चाहती हूँ कि हमें जल्द से जल्द शादी कर लेनी चाहिए। हाँ नेकी और बुझ ओ में दी लग दी हो गाना बदबा हिलंदा मोर निहार है थींदो जगमग संसार, थींदो जगमग संसार। ओ में दी लग दी ओ गाना बदबा, ओ में दी लग दी है गाना बदबा। इतने रखी थी ना। हर जाते ही पुट हीरो थींदो। मूसा कोन मिलाए इसे वरी पाण लिकी लिकी ते पार्क में ठवा नहीं मुर्त पई लाटू ते हर जाते तू हीरो कोन थींदे। हीरो मां जीरो न कहीं न मुझो नालो बि रफीक कोने को। मायूं भला अंधियूं अलाए छा ॿियो को ॾिसण में कोन थो अचे। हर माई आशिक ही तिके मां बि भाॼाई खे वठो थो छॾे। वाह आशिक वाह। हाँ घर छॾण खां पोइ हिते तोखे जीअं आज़ादी मिली वई आहे ईअं न। तो छा समझो तू जेको ॿाहिरि कंदे त मूंखे का ख़बर न पवंदी। आशिक ही नेट जो दौर आहे ऐं नेट जी ताक़त शायदि तोखे ख़बर ई न आहे। मुल्क का जेका ॿाहिरि माण्हू रहनि था न हुननि खे नेट जे ज़रिए पहिरीं ख़बर पवंदी आहे ऐं असांखे पोइ। ऐं कॾहिं कॾहिं त हू असांखे पाण फोन करे ॿुधाईंदा आहिनि त तव्हांजे पाड़े में इहो कमु थियो आहे। ऐं हाँ ही छोकरी किथां फसाई थई हिनखे ख़बर आहे त तू शादीशुदा आई। आशिक, ये कौन है और ये क्या बोल रही है? तो तुम्हें इस चिंडरे ने बताया नहीं कि ये शादीशुदा है? बिल्कुल भी नहीं। इसने तो मुझे बताया था किसी मजबूरी की वजह से उसने शादी नहीं की। अरे हाँ माना तो तू अञा ताईं घेर शादीशुदा आई। न एड़ी का गाल काने का त पोइ ॿुधाए न माणे के। मुझे आपसे ऐसी उम्मीद नहीं थी, लेकिन अब तो ऐसा लगता है कि दुनिया के सारे मर्द ही झूठे हैं। तुम शादीशुदा होकर भी कहते हो कि मैं गंवा रहा हूँ। ये सिर्फ झूठ ही नहीं धोखा है, फरेब है। तुम जैसे लोगों की वजह से सच्चे लोगों पर भी एतबार नहीं आता। बहन, आपकी बहुत बहुत मेहरबानी कि आपने टाइम पर आके मेरी आंखें खोल दी, वरना सब कुछ बर्बाद हो जाता। ही छा असांखे बर्बाद कंदो? हिनखे त बर्बाद मां थी कयां। ॿुधायांसि त बर्बादी थींदी कीअं आहे। मूं तोखे त मूं ॿुधायो न। अरे खुदा जी मार पवे, खुदा जी मार त जॾहिं पवे हींअर माई जी मार खा। अरे खड़नि दोस्तनि जो बि ख़्यालु न कई। मां त मुड़ुस माण्हू, हा मां मुड़ुस माण्हू।